अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शामिल कंदासीं। दाबेची कोस्टल हाईवे ते 3 ॾींहं अॻु कराचीअ जी नारी सीमा जेका समुंड में पेर तिरकण सबबु किरी ॿुॾी फोत थी वई, तंहिंजो लाश पाक नेवी जे टोॿन हथ करे वरितो आहे। लाश रूरल हेल्थ सेंटर घारो मुंतक़ल कयो पियो वञे, जितां ज़रूरी कारवाईअनि बाद वारसन हवाले कयो वेंदो। वारसन पारां पाक नेवी जी टीम ऐं मक़ामी टोॿन जो शुक्रियो अदा कयो। वाक़िए वारे हंधि एम्बुलेंस ऐं पुलिस पिणु मौजूदु आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर तव्हां सां ख़बर शेयर करियूं था। 3 ॾींहं अॻु कराची खां आयल नारी सीमा जेका समुंड कोस्टल हाईवे में पेर तिरकण सबबु किरी ॿुॾी फोत थी वई, तंहिंजो लाश पाक नेवी जे टोॿन हथ करे वरितो आहे। लाश रूरल हेल्थ सेंटर घारो मुंतक़िल कयो पियो वञे, जितां ज़रूरी कारवाईनि बाद वारसन हवाले कयो वेंदो। वारसन पारां पाक नेवी टीम ऐं मक़ामी टोॿन जो शुक्रियो अदा कयो वियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़, दाबेची कोस्टल हाईवे।